नहमदहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़ऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सब तारीफ़ूं अल्लाह जे लाइ, सब इबादतूं अल्लाह जे लाइ। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। उम्मीद आहे तव्हां सभु ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो। अॼु जो असांजो जेको टॉपिक आहे उहो कल्बी ज़िक्र के हवाले से है। वो जिनका इश्क सादिक है वो कब फरियाद करते हैं, वो जिनका इश्क सादिक है वो कब फरियाद करते हैं। लबों पे मोहरे खामोशी, दिलों में याद करते हैं। कोशिश कयो अल्लाह के दिल में याद कयो। जॾहिं भी का प्यारी शइ हूंदी आहे, कंहिं प्यारे माण्हू खे असां चवंदा आहियूं त वाह तूं अची वएं, असां तोखे दिलि सां यादि करे रहियासीं, त दिलि जो ज़िक्र हमेशह थींदो रहंदो आहे। ज़िक्र त काफ़ी घणा आहिनि। ज़बान जो ज़िक्र आहे, क़ल्ब जो ज़िक्र आहे, ऐं ॿियो आज़ा जो ज़िक्र आहे। क़ल्बी ज़िक्र खे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु घणी अहमियत ॾिनी आहे। फरमायो आहे त हीउ 70 गुना वधीक ज़बान जे ज़िक्र खां बहितर आहे। क़ल्बी ज़िक्र कंटिन्यूसली दाइमी करण सां तव्हांजे जिस्म ते तमामु सुठा असर अचनि था। तव्हांजी ज़िंदगी बि तमामु घणी सुठी ऐं ख़ुशहाल गुज़रे थी। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़िक्र क़ल्बी तमामु घणी तलक़ीन कई आहे। कोशिशि कयो त हथ हुजे कार में, दिल हुजे परवरदिगार में। कोशिशि कयो त दाइमी ज़िक्र दिलि करे थी अल्लाह अल्लाह अल्लाह, ध्यानु दिलि ॾे ॾियो। ज़बान बंदि हुजे, दिलि करे थी अल्लाह 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 अल्लाह। पोइ ॾिसो त ज़िंदगी केॾी आसान थी वञे। कोशिशि कयो त मिसवाक इस्तेमालु कयो, मथे जो घड़ा न घुमो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहो पसंदि न आहे त मथे जो घड़ो घुमणु। कोशिशि कयो मथो ढके करे हलो। अमामो शरीफ़ आयो तमामु घणो अफ़ज़ल आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त 25 गुना वधीक, 25 ज़्यादा जेको आहे सवाबु आहे हिकु नमाज़ जो इमाम शरीफ़ पाइण सां। त कोशिशि कयो त इमाम शरीफ़ पायो त तमामु सुठा बि लॻंदव। असांजी खोड़ सां सभिनि खे दुआऊं। कोशिशि कयो पंहिंजी ज़िंदगीअ में मज़हब खे आणियो, सुन्नत खे आणियो। त ॾिसो त हिन जा यकीन कयो तमामु बहितरीनु नताइज ईंदा, तव्हांजी सुठा ज़िंदगीअ में ईंदा। गीबत न कयो। कोशिशि कयो गीबत खे पंहिंजे पाण खां परे कयो। गिला न कयो, गीबत न कयो। असांखे असां माण्हुनि खे ॾाढी आदत पइजी वई आहे गीबत करण जी, ॿियनि माण्हुनि जे बारे में इंफॉर्मेशन हासिलु करण जी या उन्हनि जे बारे में तबसरो करण जी। इहो वांदनि माण्हुनि जो कमु आहे, इहो ज़िक्र वारनि जो कमु न आहे। ज़िक्र वारा थियो। कोशिशि कयो त महफ़िलियूं अरेंज कयो या महफ़िलुनि में वञो। अलाह वारनि जी सोबत कोशिशि कयो, नेक माण्हुनि जी, सालिहनि जी सोबत में वियो त ॾिसो त कीअं ज़िंदगी में सुठा सुठा तब्दीलियूं अचणु शुरू थियूं थी वञनि। शाह हबीब रहमतुल्लाह जो शेर बि आहे, वेह वञी वटि तन, वेह वञी वटि तन कलम जनी जे हथ में, वेह वञी वटि तन कलम जनी जे हथ में। निगाहे वली में वो तासीर देखी, बदलते हज़ारों की तकदीर देखी। अथई जे उम्मीद रबी गले साण लाए, अथई जे उम्मीद रबी गले साण लाए। हलिया अजीब वेठो विछेड़ा मिलाए, अथई जे उम्मीद अरबी। कोशिशि कयो अरबी घोट मदीने वारे साईं ॾे वञण जी कोशिशि कयो। कोशिशि कयो अल्लाह सुभाणे ताला तव्हां सभिनि खे उमिरो नसीब फरमाए। असांजी दुआऊं अथव। कोशिशि कयो उमिरि ते वञण जी दुआऊं घुरंदा रहंदा कयो। अल्लाह सुभाणे ताला क़बूल करण वारो आहे। मूंखे बि दुआउनि में यादि रखिजो ऐं क़ल्बी ज़िक्र कंदा रहिजो। व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इंसान जॾहिं पैदा थिए थो त बिल्कुलु दिलि ईअं साफ़ शफ़ाफ़ पाक आहे। इंसान जी दिलि ईअं पोइ आस्ते आस्ते गुनाहनि जे दलदल में घिरंदो थो वञे, दिलि कारी थींदी थी वञे। कूड़, फ़रेब, मकारी, बदनिगाही, बेपर्दगी, बेहयाई, इन सां दिलि ते कलई चढ़ी वञे थी ऐं दिलि ईअं कारी थी वञे। पहिरियां केॾी साफ़ हुई, पोइ ईअं कारी थी वञे। इहे सभु इंसान जे बदकारियुनि जो नतीजो आहे। जॾहिं दिलि ईअं कारी थी वञे थी त पोइ उन ते को बि नसीहत असरु नथी करे, न उन जो ख़ुशू ख़ुज़ू थींदो इबादत में, न उन खे को चैन ईंदो, छो त उनजो दिलि, उनजो क़ल्ब ईअं बिल्कुलु कारो थी वियो आहे। पर जॾहिं इन दिलि में अल्लाह जो ज़िक्र वञे थो, इंसान घुमंदे फिरंदे अल्लाह 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 अल्लाह
अल्लाह अल्लाह। ॾिसो कीअं हे बिल्कुलु साफ़ शफ़ा पहिरियां वांगुरु थी वियो। क़ल्बी ज़िक्र जो तमामु घणो फ़ाइदो आहे। ईअं करण सां दिलि पाक साफ़ थी वेंदी। अल्लाह सुब्हानो ताला असां सभिनी खे क़ल्बी ज़िक्र करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।